ओम शांति। अॼु ॾींहुं मुंहिंजी तारीख़ आहे 20/5/2026। अॼु मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार पंहिंजे पाण खां पुछो कि मां केतिरो समय बाप जी यादि में रहंदो आहियां। देही अभिमानी स्थिति केतिरो समय रहंदी आहे। प्रश्न तक़दीरवान ॿार ई बाप जो कहिड़ो डायरेक्शन पालन कंदा आहिनि। उत्तर बाबा जो डायरेक्शन आहे मिठे ॿार आत्म अभिमानी ठहो। तव्हां सभु आत्माऊं मेल आहियो, फीमेल न। तव्हां आत्माउनि में ई सॼो पाण भरियल आहे। हाणे इहे ई महिनत व अभ्यास करो कि असां कीअं देही अभिमानी रहूं। इहा ऊची मंज़िल आहे। गीता तक़दीर जॻाए करे आई आहे। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि गीत सुनियो। रूहानी ॿार अर्थात जीव जी आत्माउनि चयो कि असां नई दुनिया जी तक़दीर याने स्वर्ग जी तक़दीर ठाहे करे रूहानी बाप वटि वेठा आहियूं। हाणे ॿारनि खे रूहानी अभिमानी अर्थात आत्म अभिमानी थियणो आहे। वॾे ते वॾी महिनत इहा आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झो। ईअं सम्झो मुंहिंजी आत्मा 84 जन्म वरिता अथई। कॾहिं बैरिस्टर, कॾहिं छा ठहींदी आहे। आत्मा मेल आहे। सभु ब्रदर्स आहिनि, न कि सिस्टर्स आहिनि। आत्मा चवंदी आहे इहो मुंहिंजो शरीर आहे, त हुन हिसाब सां आत्मा मेल थी वई। सभु माण्हू छा चवंदा आहिनि कि इहो मुंहिंजो शरीर आहे, चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष। सभु छा चवंदा आहिनि कि मुंहिंजो शरीर आहे, इहो मेरा शरीर आहे। त आत्मा मेल थी वई न। सभु ब्रदर्स आहिनि। शरीर फीमेल आहे। हर ॻाल्हि खे सुठी रीति सम्झणो आहे। बाबा वॾी विशाल महीन बुद्धि ठाहींदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो मुंहिंजो आत्मा 84 जन्म वरिता अथई। संस्कार सुठा व बुरा आत्मा में रहंदा आहिनि। उन संस्कार अनुसार शरीर बि अहिड़ो मिलंदो आहे। सॼो मदार आत्मा ते आहे। इहा ॾाढी वॾी महिनत आहे। जन्मांतर आत्मा बाप खे यादि कयो आहे। हाणे पारलौकिक बाप खे यादि करिणो आहे। पंहिंजे खे लौकिक बाप खे जन्मांतर यादि कयो आहे। हाणे पारलौकिक खे यादि करिणो आहे। पंहिंजे खे घड़ी घड़ी आत्मा सम्झणो आहे। असां आत्मा इहो शरीर वठंदा आहियूं। हाणे असां आत्माउनि जो बाबा पढ़ाईंदा आहिनि। इहो रूहानी ज्ञान आहे जो रूहानी बाप ॾींदा आहिनि। पहिरीं मुख्य ॻाल्हि आहे ॿारनि खे देही अभिमानी थी रहणो आहे। देही अभिमानी ते रहणु ईअं ऊची मंज़िल आहे। ज्ञान ऊच न आहे। ज्ञान में महिनत न आहे। सृष्टि चक्र खे ॼाणणु इहा हिस्ट्री जोग्राफी आहे। ऊच बाबा आहे पर सूक्ष्म वतन में देवता आहियूं। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी त मनुष्य सृष्टि में हूंदी आहे। मूल वतन सूक्ष्म वतन में कोई हिस्ट्री जोग्राफी न आहे। वो शांतिधाम, सत्युग का सुखधाम, कलयुग का दुखधाम। हिते राम राज्य में कंहिंखे शांति न मिली सघंदी आहे। हाणे तव्हां ॿारनि खे ज्ञान मिलियो। असां आत्मा शांतिधाम में रहण वारा आहियूं। इहे ऑर्गन्स कर्म करण लाइ आहिनि। चाहे कर्म करो चाहे न करो, असां त आत्मा ई आहियूं। असांजो सुधर्मा शान कर्म योगी आहियूं। कर्म बि ज़रूरु करिणो आहे। कर्म सन्यासी कॾहिं थी न सघंदा आहिनि। इहे बि न सन्यासियुनि जो पार्ट आहे। घर बार छॾे वेंदा आहिनि, खाईंदा न आहिनि, खाइण न पकाईंदा आहिनि, रोटी न पकाईंदा आहिनि। गृहस्थनि वटि भिक्षा मांगंदा आहिनि, पोइ उन गृहस्थनि वटि वेंदा आहिनि। घर बार छॾे करे कर्म त पोइ बि कंदा ई आहिनि। कर्म सन्यास त न थी सघंदो। कर्म सन्यास त शांतिधाम में ई थींदो आहे जॾहिं आत्मा अशरीरी हूंदी आहे। हुते कर्मेंद्रियूं ई न आहिनि त कर्म कीअं कंदी। इन खे चइबो आहे कर्म क्षेत्र। कर्म क्षेत्र ते सभिनि खे अचिणो ई है न। कर्म क्षेत्र ते सभिनि खे अचिणो ई पवंदो आहे। उहा शांतिधाम अथवा मूलधाम। हीअं न कि ब्रह्म में आत्मा खे लीन थियणो आहे। आत्मायूं शांतिधाम में रहण वारियूं आहिनि। पोइ हिते कर्म क्षेत्र में पार्ट वॼाइण ईंदियूं आहिनि। इहे डिटेल जी ॻाल्हियूं आहिनि। नटशेल में त चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा निश्चय करो, बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वञे। इन खे चइबो आहे भारत जो प्राचीन योग। वास्तव में इन्हनि खे योग बि न चईंदासीं। यादि करिणो खपे।
इन में महिनत आहे। योगी ॾाढो कमु ठहींदा आहिनि। योग जी शिक्षा पहिरियों खपे, बाद में ज्ञान। पहिरियों बाप जी यादि आहे। बाप चईंदा आहिनि देही अभिमानी ठहो। ये रूहानी यादि जी यात्रा आहे, ज्ञान जी यात्रा न आहे। इन में ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। कोई खे बस बीके कहलाईंदा आहिनि, परंतु बाप खे यादि न कंदा आहिनि। बाप अची करे ब्रह्मा द्वारा तव्हां ॿारनि खे देही अभिमानी ठाहींदा आहिनि। इहे देह अभिमानी हुया, हाणे देही अभिमानी ठहिण जो पुरुषार्थ थो हले। ब्रह्मा कोई भॻवान न आहे, हिते त सभु मनुष्य मात्र पतित आहिनि। पावन श्रेष्ठाचार्य हिकु बि न आहे। आत्मा जे लाइ ई चईंदा आहियूं पुण्य आत्मा पाप आत्मा। मनुष्य बि चईंदा आहिनि मुंहिंजी आत्मा खे तंग न करो। मनुष्य छा चईंदा आहिनि, मुंहिंजी आत्मा मतिलबु शरीर चए थो मुंहिंजी आत्मा, ऐं आत्मा चईंदी आहे मुंहिंजो शरीर। परंतु सम्झंदा न आहिनि मां केरु आहे। पुछबो आहे हे जीव जी आत्मा तव्हां छा धंधो कंदा आहियो? चईंदा मां आत्मा हिन शरीर द्वारा फलानो धंधो कंदो आहियां। तव्हां पहिरियों इहे निश्चय करे बाप खे यादि करो। इहे रूहानी नॉलेज सवाइ बाप जे कोई न ॾेई सघंदा आहिनि। बाबा अची करे देही अभिमानी ठाहींदा आहिनि। ईअं न कि ज्ञान में कोई तिखा वेंदा आहिनि त उहे पक्का देही अभिमानी ठहिया आहिनि। देही अभिमानी जो आहिनि उहे ज्ञान खे सुठी रीति धारण कंदा आहिनि। बाक़ी त ॾाढा आहिनि जो ज्ञान खे सुठी रीति सम्झंदा आहिनि, परंतु शिव बाबा जी यादि भुलिजी वेंदा आहिनि। घड़ी घड़ी पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। इन में जिन मुआफ़िक़ ठहिणो खपे। जिन जी कहानी आहे न, बाबा बि इहे कमु ॾींदा आहिनि मूंखे यादि करो, न त बाबा बि इहे कमु ॾींदा आहिनि मूंखे यादि करो, न त माया तव्हांखे खाई वठंदी। माया जिन आहे न, जेतिरो बाप खे यादि कंदा त विक्रम विनाश थींदा ऐं तव्हांखे ॾाढी कशिश थींदी। माया उल्टो ठाहे करे तव्हांखे तूफ़ान में लाहींदी आहे। बुद्धि में ये ही यादि रहे असां आत्मा बाप जा ॿार आहियूं। बसि हिन ख़ुशी में रहणो आहे। देह अभिमान में अचण सां माया चमाट लॻाईंदी आहे। हातिम ताई जो खेल बि ॾेखारींदा आहिनि न, मुलड़ो विझण सां गुम थी वेंदा आहिनि। तव्हांखे बि माया तंग न कंदी अगरि बाप जी यादि में रहंदव। हिन ते युद्ध हलंदी आहे। तव्हां पुरुषार्थ कंदा यादि करण जो, लेकिन माया अहिड़ो नक्शा पकड़ंदी आहे जो यादि करण न ॾींदी आहे। तव्हां तंग थी वेंदा आहियो। एतिरो माया सां युद्ध हलंदी आहे। बाक़ी वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी त मोस्ट सिंपल आहे। तव्हांखे घड़ी घड़ी चईंदा आहिनि हमेशह सम्झो हाणे असांजा 84 जन्म पूरा थी विया, हाणे असां वेंदा आहियूं बाबा सां मिलणु। ये यादि रहण बि मुश्किल आहे। बाक़ी कंहिंखे सम्झाइण कोई मुश्किल न आहे। ईअं न असां त ॾाढो सुठो सम्झाईंदा आहियूं न। पहिरीं ॻाल्हि इहा आहे यादि जी। प्रदर्शनी में ढेर ईंदा आहिनि। पहिरियों इहा सबक़ु सिखाइणो आहे कि पंहिंजे खे आत्मनिश्चय करे बाप खे यादि करो त तमो प्रधान खां सतो प्रधान ठहींदो। पहिरियों लेसन ई इहो आहे। भारत जो प्राचीन योग कोई सिखलाए न सघे। बाबा जॾहिं अची करे सिखाइनि तॾहिं सिखी सघनि। मनुष्य खे राजयोग सिखाए न सघंदा आहिनि। इम्पॉसिबल आहे। सत्य में त आहे ई पावन, हुते त प्रालब्ध भोगदा आहिनि। हुते ज्ञान अज्ञान जी ॻाल्हि न आहे। भक्ति मार्ग में ई बाबा खे पुकारदा आहिनि कि अची करे दुख हरो सुख ॾियो। सत्य त्रेता में कोई गुरू गुसाई हूंदो न आहे। हुते त सदगति पायल आहे न। सदगति जो वरसो 21 जन्म जे लाइ पाए सघंदा आहियूं। 21 पीढ़ी चईंदा आहियूं। ब्रह्म कुमारी उहा जो 21 पीढ़ी जो उद्धार करे। इहा भारत में ई ॻायल आहे। भारत में ई तव्हांखे 21 पीढ़ी जो वरसो मिलंदो। हुते तव्हां हिकु ई देवी देवता धर्म वारा हूंदव, ॿियो कोई धर्म हूंदो ई न।
बाबा अची करे तव्हांखे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। पवित्र थियण बग़ैर असां वापसि कीअं वञी सघंदासीं। हिते त सभु विकारी आहिनि। जो धर्म स्थापक आहिनि उहो पोइ पालना बि कंदा आहिनि। हिननि जे धर्म जी वृद्धि थींदी आहे। वापसि कोई बि न वञी सघंदो आहे। हिकु बि एक्टर वापसि न वञी सघंदो आहे। सभिनि खे सतो प्रधान सतो रजो तमो में अचिणो आहे। ब्रह्मा जे लाइ बि चईंदा आहिनि ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति। त छा सृष्टि में अकेलो ई ब्रह्मा हूंदो छा? बाबा चवनि था सृष्टि में अकेलो ई ब्रह्मा हूंदो छा? हाणे तव्हां ब्राह्मण कुल जा ठहिया आहियो। तव्हां राति में हुयो, हाणे ॾींहं जी तरफ़ वञो था। तव्हां राति में हुयो, हाणे ॾींहं जी तरफ़ वञो था। तव्हांखे सम्झायो आहे कि केतिरो समय पूज्यपन में रहिया आहियो, केतिरा जन्म पुजारी ठहिया आहियो। हाणे ताईं बाबा न आया। जेसि ताईं बाबा न आया तेसि ताईं कोई भ्रष्टाचारी श्रेष्ठाचारी ठही न सघे। भ्रष्टाचारी हुनखे चइबो आहे जो विकार सां पैदा थींदा आहिनि। इन करे हिनखे हेल चइबो आहे। हेल ऐं हेवन ॿिन्हिनि में अगरि दुख हुजे त उन्हनि खे हेवन ई न चऊं। हाणे ताईं पूरो सम्झा न आहिनि त उल्टे सुल्टे प्रश्न पुछंदा रहंदा आहिनि। तव्हांखे सम्झाइणो आहे भारत ॾाढो ऊच हुयो। जीअं ईश्वर जी महिमा अपरंपार आहे, वैसे भारत जी महिमा बि अपरंपार आहे। भारत छा हुयो? अहिड़ो कीअं ठातो? बाबा जंहिंजी महिमा बाप जंहिंजी महिमा ॻाईंदा आहिनि। भारत छा हुयो? अहिड़ो हुनखे कीअं ठातो? बाबा जंहिंजी असां महिमा ॻाईंदा आहियूं। बाप ई अची करे ॿारनि खे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। मनुष्य मात्र खे दुर्गति सां सदगति में वठी ईंदा आहिनि, शांतिधाम में वठी वेंदा आहिनि। जंहिंजे लाइ ई मनुष्य पुरुषार्थ कंदा आहिनि। उन्हनि खे अटल सुख, अटल शांति, अटल पवित्रता चइबो आहे। बाबा हाणे चवनि था ही सुख शांति पवित्रता काथे हूंदी? सत्युग में। हुते तव्हां सुखी बि आहियो, शांत बि आहियो। बाक़ी आत्मायूं शांति में रहंदियूं आहिनि। मथे मैक्सिमम जन्म तव्हां वठंदा आहियो, बाक़ी मिनिमम वारा अटल जी छा वैल्यू? बाक़ी मिनिमम वारा अटल शांति में रहंदा आहिनि। असां अटल सुख शांति पवित्रता में रहंदा आहियूं ऐं बाक़ी सभु अटल शांति में रहंदा आहियूं। उहे जीअं मच्छरनि सां दृश्य आया, हिकु अधो जन्म पाठ विधायो, इहे छा? उन्हनि जी कोई वैल्यू न आहे। मच्छरनि जी छा वैल्यू? राति जो जन्मदा आहिनि, राति जो ई मरी वेंदा आहिनि। हिन समय ॾाढो करे शांति चाहींदा आहिनि, छो जो हिन समय जे गुरु माण्हू आहिनि न, शांति में वञण वारा आहिनि। छो जी हाणे जेका बि धर्म वारा आहिनि उन्हनि ज़्यादा समय शांति ॾिठी आहे न, शांति में रहिया आहिनि, त हिन करे उहे शांति चईंदा आहिनि। तव्हां हिते आया आहियो स्वर्गवासी ठहिण। स्वर्गवासी खे शांतिवासी न चईंदासीं, शांतिवासी निराकारी दुनिया खे चईंदासीं। मुक्ति अक्षर गुरुअनि सां सिखंदा आहिनि। माताऊं व्रत नेम रखंदियूं आहिनि वैकुंठपुरी में वञण लाइ। कोई मरदो आहे त चईंदा आहिनि स्वर्गवासी थी वियो। कोई हूंदो न आहे, लेकिन भारतवासी हेवन खे ई मञंदा आहिनि। कोई वेंदो न आहे स्वर्ग में, लेकिन भारतवासी हेवन खे ई मञंदा आहिनि। सम्झंदा आहिनि भारत पैराडाइज़ हुयो। शिव बाबा भारत में ई अची करे स्वर्ग जी रचना रचंदा आहिनि, त ज़रूरु हिते ई रचंदा न। स्वर्ग में त कोई वञी न सघे। चईंदा आहिनि मां ईंदो आहे स्वर्ग ऐं नर्क जी संगम ते।
कल्प कल्प जे संगम ते ईंदो आहे, जंहिं पोइ उन्हनि पोइ युगे युगे लिखी छॾियो आहे। अक्षर कल्प जो अक्षर भुलिजी विया आहिनि, इहे बि खेल ठहियल आहे, पोइ वापसि ईअं ई रिपीट थींदो। हिन अंतिम जन्म में तव्हां ॿारनि खे सृष्टि चक्र खे ॼाणंदा आहियो, कीअं स्थापना थींदी आहे नंबरवार। सो हाणे तव्हां ॼाणंदा, इहो सॼो खेल भारतवासियुनि ते ठहियलु आहे। हाणे तव्हां बाप द्वारा राजयोग सिखंदा आहियो, बाबा जी यादि में ई राज्य पाईंदा आहियो। चित्र बि आहिनि, इहे सभु चित्र कंहिं ठाहिराया आहिनि, इन्हनि जे कोई गुरू गुसाई त आहिनि। अगरि कोई गुरू हुजे हा त गुरू जो हिकु शिष्य थोरी हुजे हा, अनेक हुजे हा। इहे नॉलेज सवाइ हिकु बाप जी ॿियो कोई ॼाणे न सघिया आहिनि। ॾाढा माण्हू पुछंदा आहिनि कि चित्र तव्हां वटि तव्हांखे दादा ठाहिराया अथई। इहे त बाबा दिव्य दृष्टि से साक्षात्कार कराया अथई, वैकुंठ जो बि साक्षात्कार कराईंदा आहिनि। बाबा कीअं उहो हुते कीअं स्कूल हलंदी आहे, मतिलबु वैकुंठ में छा थींदो आहे, सभु साक्षात्कार करायो आहे। छा भाषा हूंदी आहे, सभु साक्षात्कार बाबा करायो आहे। ॿार भट्टी में हुया त बाबा ॿारनि खे बहलाईंदा हुया। कराची में सिर्फ़ु तव्हां ई अलॻि रहिया आहियो, जीअं पंहिंजी ई राजाई हुई, पंहिंजी तात पंहिंजी ॻाल्हि ॿियो कोई सम्झी न सघे। सम्झंदा हुया इहे ख़ुदा मस्तु आहिनि। बाबा सम्झायो आहे तव्हां आहियो नंस, नन बट वन, हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई खे यादि न करिणो आहे। उहे नंस क्राइस्ट खे ई ॼाणंदियूं आहिनि, उन्हनि जे सवाइ कोई खे न। तव्हां जनम ॼाणंदा आहियो, बसि हिकु शिव बाबा सां मिलणो आहे। शिव बाबा बिंदी आहिनि, उहे बि कोई द्वारा सम्झाईंदा न। प्रजापिता ब्रह्मा त ज़रूरु खपंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हिननि जे ॾाढे जन्म जे अंत में मां प्रवेश कंदो। सच शिव बाबा आया, है न। शिव बाबा कीअं आया, कीअं उन्हनि हर हिकु कमु कयो, पतित शरीर में बाबा प्रवेश करे एतिरो सारो कमु कयो अथई। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, ज्ञान खे सुठी रीति धारण करे देही अभिमानी ठहिणो आहे। हीअ महिनत आहे, हीअ ऊची मंज़िल आहे। हिन महिनत सां आत्मा सुख प्रदान ठहींदी। ॿियो आहे जिन ठही करे याद जी यात्रा करणी आहे। माया केतिरा बि विघ्न विझे, लेकिन असांखे न फसणो आहे। जिन ठही करे याद जी यात्रा करणी आहे। माया केतिरा बि विघ्न विझे, लेकिन मुख में मुइलड़ो विझी छॾो। माया सां तंग न थियणो आहे। हिक जी यादि में रही करे तूफ़ान हटाए ॾियणो। हिक जी यादि में रही करे तूफ़ान हटाए ॾियणो। हाणे त सभु माया जीत, प्रकृति जीत, कर्मातीत थी विया आहिनि। हाणे त बसि थोरो समय उन खां पोइ त हलंदासीं। वरदाना साधन खे यूज़ कंदे हुए साधना खे पंहिंजो आधार ठाहिण वारा सिद्धि स्वरूप ठहो। कोई बि पुराणी दुनिया जे आकर्षणमय दृश्य अल्पकाल जे सुख जे साधन यूज़ कंदे हुए ॾिसंदे हुए हुन साधननि सां वशीभूत थी वेंदा आहिनि। साधननि जे आधार ते साधना ईअं आहे जे देश जे फाउंडेशन ते बिल्डिंग। हिन करे सम्झो अगरि तव्हां सोचो था की मूंखे भॻवान जे मथां विश्वास आहे, लेकिन अगरि साधननि जे आधार ते अगरि तव्हांजी इहा विश्वास आहे, साधना आहे, त जीअं आहे कि देश जे फाउंडेशन ते बिल्डिंग। इन करे कॾहिं बि विनाशी साधन जे आधार ते
अविनाशी साधना न हुजे। साधन निमित्त मात्र हुजे, साधना निर्माण जो आधार हुजे। इन करे साधना खे महत्व ॾियो त साधना सिद्धि खे प्राप्त कराईंदी। स्लोगन आहे, कहिड़ी बि कमज़ोरी जो अंश आहे त वंश पैदा थी वेंदो, ॿियो परवश ठाहे बि ॾींदो। कमज़ोरी जो अंश आहे त उहो वंश पैदा करे सघंदो, परवश बि ठाहे सघंदो। अव्यक्त इशारो आहे, बुद्धि खे हिकु ठिकाने ते टिकाइण जी जो युक्ति मिली आहे उहा स्मृति में रखो, हिलण न ॾियो। देह जी दुनिया सां न्यारा ठही मन बुद्धि जे विमान सां सेकंड में आकारी ऐं निराकारी स्थितियुनि जो अनुभव करो। बुद्धि खे हिलण न ॾियो, न त युद्ध में समय व्यर्थ हली वेंदो। जीअं तपस्वी सदैव आसन ते वेहींदा आहिनि, वैसे पंहिंजे हिकड़ स्थिति जे आसन ते विराजमान रहो, तॾहिं भविष्य जो सिंहासन मिलंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।